अॼोको असांजो जेको एहतजाज आहे कराची प्रेस क्लब ते असांजे एहतजाज करण जो मक़सदु ई हिकिड़ो आहे त 14 अगस्त जी राति ते शबीर बुलैदी खे पंहिंजे दुकान तां जेको आहे राति जो 9 वॻे हथियारनि जे ज़ोर ते सिविल ड्रेस में कुछ माण्हू हुया जेके वीगो गाड़ी में चढ़ी करे पंहिंजे कलाशन खौफ जे ज़रिए उन गन जे ज़रिए शबीर खे जेको आहे जबरी तौर दुकान ताईं जेको आहे खंभियो वियो। हिन वक़्तु ताणी शबीर खे कंहिं बि थाणे ते ज़ाहिर नाहे कयो वियो। मुल्क जे कानून में ईअं आहे त तव्हां जंहिंखे बि खंभियो जंहिंखे बि खणो त 24 कलाकनि जे अंदरि उनखे उन जेकॾहिं को बि ॾोह आहे को बि कसूर आहे त कंहिं बि हद जे थाणे ते उनखे ज़ाहिर कयो वञे या उन जे मथां कहिड़ो बि जुर्म आहे ॾोह आहे त उन जे मथां कानूनी कार्रवाई करे उन ते केस दाख़िल करे सघिजे थो। हीउ मुल्क जो कानून आहे। पर हिन वक़्तु ताणी हेतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि। संदसि अबो परेशान आहे, घर जा भाती परेशान आहिनि, भाइर परेशान आहिनि ऐं उन जी घरवारी उन जी वॾी परेशान आहे, उनजी औलाद परेशान आहे। पर हिन वक़्तु ताणी शबीर आज़ादु नाहे थी सघियो। शबीर हिन वक़्तु ताणी कंहिं बि थाणे ते ज़ाहिर नाहे थी सघियो। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शबीर खे आज़ादु कयो वञे। हुनजो जेकॾहिं कोई बि कसूर आहे कोई बि ॾोह आहे त तव्हां पंहिंजे कानून मुताबिक़ तव्हां मुल्क जे आइन मुताबिक़ ला मुताबिक़ तव्हां उनखे ज़ाहिर करे उन ते केस हलाए सघो था जेको बि हुनजो जुर्म आहे। पर हीअ त न आहे त तव्हां जंहिंखे बि जबरी तौर खणी करे पंहिंजे टार्चर सेलनि में पंहिंजे उन निजी जेलनि में कैद करे छॾियो। इहो इंसानी हक़ूक़नि जो कानून बि इजाज़त कान थो ॾिए। इहा इंसानी हक़नि जे कानून जी बि भञकड़ी आहे। तव्हां उन कानून जी बि जेका भञकड़ी कयो था हीअ इंसानियत न आहे त तव्हां कंहिंखे बिना जुर्म जे बिना कंहिं ॾोह जे खणी करे तव्हां पंहिंजे टार्चर सेलनि में कैद कयो ऐं उन्हनि खे टार्चर कयो ऐं उन्हनि जे घर जे भातियुनि खे मजबूर कयो। अॼु हीअ असांजो एहतजाज सिंध यूनाइटेड पार्टी ऐं उनजा वारिस इहे सभु जेके असां कराची प्रेस क्लब जे अॻियां दाऊं करे रहिया आहियूं। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शबीर बुलैदीअ खे आज़ादु कयो। शबीर बुलैदीअ खे आज़ादु कयो। शबीर बुलैदीअ खे आज़ादु कयो। शबीर बुलैदीअ खे आज़ादु कयो।